नाज़रीन, बदीन में पाणी कोट ख़िलाफ़ JUI तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई आहे। इन हवाले से पेश आहे दीदार मलाह जी रिपोर्ट। बदीन जमायत उलमाए पाकिस्तान पारां बदीन में पानी जी शदीद खोट हुअण ते अल्लाह वाला चौक कतर मस्जिद खां रैली कढी वई, जेका DC ऑफिस अॻियां पहुती, जिते रोड ते धरणो हयो वियो। धरणे में लाड़ आबादगार, सिंध यूनाइटेड पार्टी, ज़िला बचायो कमेटी समेत बदीन जे शहरियुनि वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मेहरान TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। जीअं त अॼोको असांजो जेको हीअ धरणो आहे, जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां धरणो आहे। तव्हांखे इल्मु आहे त हिन वक़्त में बदीन ज़िले जे अंदरि चूंकि ख़ासि करे हिन वक़्त में सारियुनि जे पोखीअ जो टाइम आहे ऐं पाणी बिल्कुलु कोन्हे को। पुछड़ियुनि जे अंदरि त इहा हालत आहे जो फ़सुल त पंहिंजे जाइ ते, पर जानवरनि जे लाइ पाणी कोन्हे। जानवर त पंहिंजे जाइ ते, पर इंसाननि खे पाणी पीअण जे लाइ कोन्हे को। असां आला हुकाम खां, असां इरिगेशन जे मिनिस्टर खां ऐं असां उन्हनि जे डायरेक्टर खां मुतालबो था कयूं त आख़िरकार तव्हांजे बदीन ज़िले जे अवाम तव्हांजो क़सूर कहिड़ो कयो आहे। इन में पाणीअ जे मुतालबे लाइ जमियत उलमा इस्लाम ऐं आबादगारनि ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तरफ़ खां हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। असांजो मुख़्तसर चंद लफ़्ज़नि में मुतालबो आहे त असांखे पाणी ॾियो। उनजी सिंध यूनाइटेड पार्टी हिमायत करे थी। असीं पंहिंजे कारकुननि समेत शरीक आहियूं। असीं सम्झूं था त ही आबी दहशतगर्दी आहे ऐं सिंध गवर्नमेंट जी सॼी प्लानिंग आहे। अॻु में इहो आहे त वफ़ाक़ असां सां नाजाइज़ी कंदो आहे, शुरू में पाणी कोन मिलंदो आहे शुरूआती ॾींहंनि में, पर हींअर जॾहिं सिस्टम में पाणी मौजूदु आहे, जॾहिं बैराजिस ते पाणी मौजूदु आहे, तॾहिं ट्रेल न करण जो सबबु इहो आहे त गुज़िरियल वक़्त खां जेको नतीजे में सॼो सिस्टम तबाह लॻो पियो आहे। पाणी पहुचे कोन थो, ट्रेल करे कोन थो। लाड़ ख़ासि तौर ते बदीन ज़िलो सॼो तबाह थी वियो आहे। उनजे करे अॼोके एहतिजाज जे ज़रिए असीं मुतालबो था करियूं त जेसिताईं सॼे सिस्टम जी रीमॉडलिंग न थींदी, तेसिताईं पाणी केतिरो बि सिस्टम में मौजूदु हुजे उहो ट्रेल कोन कंदो। उनजे करे सॼे पंहिंजो कोटड़ी बैराज जे सभिनी शाखनि जी रीमॉडलिंग जी, रीडिज़ाइनिंग जी ज़रूरत आहे। 15 ॾींहं खां धरणु आया पिया। हींअर मौलवी उलमा जो रखियो प्रोग्राम, असीं हिन सां गॾु आहियूं। पाणी कंहिं बि शाख जी ट्रेल न आहे हिते। सो हे न को करे सघंदा, पाणी ट्रेल कोन करे सघंदा, न को बाणू अचे थो, न वाटर था ठहनि। बाक़ी इंतज़ामी कार्य शुरू कनि पिया, उहो भले करे छॾनि, थींदो कुझु कोन्हे हिन खां। धरणे में शरीक थींदड़नि जो चवणु हो त बदीन जी अवाम सां सिंध हुकूमत वॾो ज़ुल्म करे रही आहे। पुछड़ में पाणी जी शदीद खोट हुअण जे बावजूदु सिंध हुकूमत खे का बि परवाह न आहे। हिननि चयो त पुछड़ ताईं पाणी न पहुचण जी सूरत में असां बदीन समेत पूरे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा हणंदासीं। कैमरामैन ज़ुबैर पुसू सां दीदार सलमल्ला, मेहरान TV न्यूज़ बदीन।